दोस्तों, मां पंहिंजे यूट्यूब जे दोस्तनि ॾिसंदड़नि खे पंहिंजे फॉलोअर्स खे सब्सक्राइबरनि खे हिकु ॾुखी ख़बर जो इज़हार करे रहियो आहियां त असांजी सिंध जी लेजेंड आर्टिस्ट आपा शबीना चन्ना उनजो एक्सीडेंट थियो आहे काज़ी अहमद में ऐं उन सां गॾु उनजी धीउ नादिया चन्ना बि गॾु हुई। नादिया खे बि चवनि था त धक रसिया आहिनि, पर जेकी ॾुखी ख़बर आहे उहा इहा आहे त आपा शबीना जी जेकी हालत आहे, जेकी कंडीशन आहे, उहा चवनि था सीरियस आहे ऐं आपा शबीना खे काज़ी अहमद खां नवाबशाह अस्पताल रेफर कयो वियो आहे। त असांजे सिंधी रोमन खे या आपा शबीना सां प्यार करण वारनि ऐं परस्तारनि खे इहा अपील आहे त हू दुआ कनि त आपा शबीना खे अलाह साईं सिहत अता फ़रमाए त जीअं हू जल्द असांजे विच में हुजे ऐं तव्हांखे ऐं असांखे बहितरीनु किरदारनि जो मुज़ाहिरो करे ऐं तव्हांखे असांखे विंदराए। छाकाणि त आपा शबीना चन्ना सिंध जी उहा आर्टिस्ट आहे जेका तमामु हिकिड़ो फ़न जो हिकिड़ो अणगणियो, फ़न जो हिकिड़ो वॾो इदारो, फ़न जो हिकिड़ो ईअं सम्झो त भंडार आहे उन वटि। आपा शबीना जॾहिं डायलॉग चवंदी आहे त लफ़्ज़ हुन जा मोहताज हूंदा आहिनि, आपा मोहताज न आहे हूंदी। सो अलाह साईं आपा शबीना चन्ना खे सिहत ॾे। ॿुधण में इहो आयो त हू कराची खां मोरो कंहिं प्रोग्राम जे सिलसिले में अची रहिया हुया। ईद जे अॼु ॿियो ॾींहुं आहे त ईद जे ॿिए ॾींहं ते को प्रोग्राम हुयो जंहिं दौरान काज़ी अहमद जे वेझो उनजो एक्सीडेंट थियो आहे। सो रब साईं आपा शबीना चन्ना खे सिहत ॾींदो। मुंहिंजी दुआ आहे, तव्हांखे बि दुआ जी अपील आहे त अलाह साईं खां उनजे बारगाह में दुआ घुरो त आपा शबीना चन्ना खे मौला साईं सिहत ॾे त जीअं हू असांजे विच में हुजे। महिरबानी।